जीअं त उन्वान ताहे खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस, पर ख़ुसूसन ही भलारो महीनो इस्लामी जेको हले पियो, यो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वफ़ात जो महीनो आ। इन मुनासिबत सां ख़ुसूसन ज़िक्र घणो मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे खलीफ़े बिला फसल अव्वल ईमान आणींदड़ पहरे पहरे खलीफ़े अफ़दलुल बशर बादल अंबिया बितहक़ीक़ सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कयो वेंदो। हबीब जे गुलामन परवानन सहाबन जूं तारीफ़ूं कयो ॿुधो ऐं उहे दिल सां हंढायो त जीअं तव्हां असांखे ख़बर पवे त ही जेको दीन इस्लाम तव्हां असां ताईं पहुतो आ, इहो सभु सदको आ मुंहिंजे महबूब करीम जे सहाबा किराम जो। हबीबन करीमन जो त सारे जहान ते एहसान आ, पर मुंहिंजा दा जन जे आॾो मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम इहो पाकीज़ा प्रोग्राम पेश फरमायो ऐं उन्हनि सहाबन अमानत सां, दयानतदारी सां, सच्चाई सां उन प्रोग्राम खे अॻिते वधायो ऐं अहिड़ो वधायो जो रूई ज़मीन जे कुंड कुर्छ ताईं मुंहिंजे हबीब जो पैगाम पहुची वियो। जेकॾहिं आका जे परवाननि जो इहो शान आहे त साईं जो केॾो वॾो शान हूंदो। ये साईं जे गुलामन जो शान वॾो आहे त साईं जो शान जी त का हद ई कान्हे का। इन जे लाइ अव्हां सहाबा किराम जा ॾिहाड़ा मल्हाईंदा कयो। रुगो मौलवी बदरदीन साहब जे मथां लाड़काणे वारनि जे मथां लाज़िम नाहे त उहे तव्हांखे खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस में घुराए ज़िक्र ख़ैर ॿुधाइनि। अव्हां बि मुंहिंजा दोस्तो अदीज़ो ज़रूरी कोन्हे त कोई हो महीनो हुजे, 12 ई महीना मुंहिंजे हबीब जे गुलामनि जा ॾिहाड़ा मल्हायो। कॾहिं सिद्दीक़ जो ॾिहाड़ो मल्हायो, कॾहिं फारूक जो ॾिहाड़ो मल्हायो, कॾहिं मुंहिंजा अदा हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जो ॾिहाड़ो मल्हायो, त कॾहिं हैदर करार जो ॾिहाड़ो मल्हायो, कॾहिं महबूब जे बचड़नि अहल बैतन जा ॾिहाड़ा मल्हायो। हबीब जे परवाननि जा ॾिहाड़ा मल्हाईंदा रहो, पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदा रहो। मां चाहियां थो त अव्हां जे आॾो नबी करीम अलैहिस्सलाम जे गुलामनि जे शान जे बारे में कुरान ऐं हदीस जे रोशनी में कुछ अर्ज करे पोइ पंहिंजे मौज़ूअ ते अचां। महिरबानी करे मुहब्बत सां, ज़ौक़ शौक़ सां, बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम जे मथां सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ऐं ॾिसां पियो त अध खां वधीक चुप वेठा हो, ॾाढे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बेअमवालिहिम व अनफुसिहिम। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, उहे शख्स जन मुंहिंजे महबूब करीम जे रूबरू मुंहिंजे हबीब जे मथां ईमान आंदो, उन खां बाद में अल्लाह पाक जे राह में हिजरत बि कयऊं, उन खां बाद में पंहिंजे माल ऐं जान सां रब करीम जी राह में जिहाद बि कयऊं। यानी इहे सभई कम मुंहिंजे महबूब पाक जे आॾो बि कया विया। मुंहिंजा दाहालाक जेकॾहिं ॾिठो वञे त इहो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहंदो। ईमान त तव्हां बि आंदो आहे न बा, पर तव्हां महबूब करीम जे पाक ज़माने में ईमान कोन आंदो आहे, जॾहिं पाण ज़ाहिरी तरह मौजूद आहे, हालांकि रूहानी तरह बि ही दौर मुंहिंजे महबूब करीम जो दौर आहे। पर ही आयत करीमा दलालत थी करे उन्हनि जे मथां जेके महबूब पाक अलैहिस्सलाम खे ज़ाहिरी अखियुनि सां सरकार जे ज़ाहिरी महफ़िल में मौजूद हुया।
उन्हनि जूं अल्लाह ताला वसफ़ूं ॿुधायूं, ईमान बि आंदऊं महबूब करीम जे रूबरू। हाजरू मुंहिंजे साईं सां गॾिजी हिजरत बि कयूं, वजाहदू ऐं अल्लाह पाक जे राह में जिहाद बि कयूं। छा सां? बे अमवालिहिम व अनफुसिहिम, माल भी रब करीम जी राह में ख़र्च कयूं त पंहिंजी जान बि अल्लाह जे राह में ख़र्च कयूं। जे हबीब पाक फरमायो त अल्लाह जे राह में खणी अचो। मुंहिंजा अदा को खजनि जो पाव खयूं पियो अचे, को सतुन जो सेर खयूं पियो अचे, को पुराणा फाटल कपिड़ा खयूं पियो अचे, को हथियार खयूं पियो अचे, को वॾी भरी सामान जी वधी खणी अची पियो रखे, को अल्लाह जे राह में मुंहिंजा दा पूरो माल जो अधु खणी पियो अचे, को वरी अहिड़ो मर्द मुजाहिदा जो घर खे फरियो ॾेई जो कुझु बि आहे सभु मुस्तफ़ा जी दरबार में पेश पियो करे। सोणो साईं जेको असांजो नबी इल्म ग़ैब ॼाणण वारो नबी आहे, उनखे सभु ख़बर आहे त ही तलहे जो माल आहे, हे अबू ज़र जो माल आहे, हे अबू हुरैरो खणी आयो आहे, हे फलाणो खणी आयो आहे। हबीब ॼाणे थो, पर वरी पाण पुछंदा वञनि था ही कंहिंजो आहे, ही कंहिंजो आहे, ही कंहिंजो आहे। आशिक ॿुधाईंदा वञनि था तमामु घणो माल आहे, हबीब करीम फुचो ही कंहिंजो आहे। हज़रत अमीर उमर अर्ज़ को या रसूल अल्लाह अहां जे ग़ुलाम उमर जो आहे, पर हिकिड़ो माल आहे जेको ज़बाने हाल सां पाण ॿुधाए पियो त या रसूल अल्लाह जंहिं घर मां निकितो आहियां उन घर में पोइते का बि शइ रहियल आहे ई कान का। पाण रहमत वारो नबी पुछे थो इन जे लाइ त जीअं लाड़काणे वारनि खे ख़बर पवे। मुंहिंजो हबीब पंहिंजे इल्म मुताबिक़ खणी बस करे हा त तोखे मांखे केरु ॿुधाए हा। हबीबन पुछो, आशिक ॿुधायो, तॾहिं दुनिया खे ख़बर पई, असांखे ख़बर पवे थी, पंहिंजो ईमान ताज़ो पिया कयूं। हबीबन फरमायो ही कंहिंजो माल आहे? साईं हे तुंहिंजे प्यारे गुलाम बुढ़ड़े गुलाम हजरत अबी बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो माल आहे। पाण फरमाइनि थो मा अबक़ैत लिअहलिक, घर में छा छॾे आयो आहे? चए थो अबक़ैत लहुमुल्लाह व रसूलुहु। वाह सिद्दीक तुंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत खे सबक़ ॾेई वे क़यामत ताईं तो सुन्नियो तव्हांजो अक़ीदो दुरुस्त आहे। या रसूल अल्लाह अवां पुछो था त घर छा छॾे मॼी आयो आ? केतिरो माल पोइते बचायो थी, केतिरो खणी आयो आ? पंहिंजे लाइ बच्चन लाइ छा छॾे आयो आ? त जवाब तो ॾे अबक़ैत लहुमुल्लाह व रसूलुहु। ऐ मुंहिंजा महबूब पाक तूं त मुंहिंजे आॾो आ, मां तुंहिंजो दीदार थो कयां। अवां जो चेहरो मुंहिंजे अखियुनि जे आॾो आ, अवां जो वजूद मुंहिंजे अखियुनि जे आॾो आ। पर मुंहिंजा हबीब पुछो था त घर छा छॾियो थी? मां त घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां। रसूलुल्लाह जी ज़ात सिद्दीक़ जे आॾो हा या गैर हाज़िर हा? ॾाढे ॻाल्हि हा। मुल्ला दलील ॾींदो आहे त हे मेराज जा मुनकिर हल कीअं मुनकिर हन? चे नबी करीम खे हाज़िर नाज़िर मञींदा हल। जे हाज़िर नाज़िर नबी हो त पोइ मेराज ते कीअं वियो? हर जाइ ते आहे त पोइ वियो कीअं? तंहिंजे करे हे हाज़िर नाज़िर मञे। नबी जे मेराज जा मुनकिर हल। नबी करीम मके में बि आहे, मेराज ते वियो। जे हाज़िर अॻु ई हुयो त पोइ कीअं वियो? नबी करीम जे हिजरत जा मुनकिर हन। नबी करीम मके मां हिजरत करे मदीने वियो। जे हाज़िर नाज़िर हर जाइ ते आ त पोइ मके में हुयो त पोइ मदीने में कीअं वियो? मुजादा नबी करीम जे जंगनि जा जिहाद जा मुनकिर हल। पोइ नबी करीम जी ज़ात बाबरका जे मदीने में बि हुयो त जंग ते कीअं वियो? हूंदो हिकिड़ी जॻह ते ॿिए पासे कीअं वियो? असां ते तोहमतूं हणी चवंदा आहिनि त मेराज जा मुनकिर, हिजरत जा मुनकिर, फलाणे कम जा मुनकिर। हाज़िर नाज़िर मञण सां इहे सभु मसइला थी था पवनि पिया। पर मां थो चवां त ख़ुदा रा तअस्सुब जी ऐनक लाहे जे जाहिल न है त हदीस बुखारी शरीफ जी पढ़। सिद्दीक महबूब के साम्हूं चए पियो अबक़ैत लहुमुल्लाह व रसूलुहु। ऐं मुंहिंजा महबूब मुंहिंजे रूबरू बि रसूलुल्लाह या त मुंहिंजे घर में बि रसूलुल्लाह या। जाहिल खे कहिड़ी ख़बर आहे? जाहिल ते वयार आहे
अंधे ते मयार काने, अंधो वञी खड में किरंदो, सब को चवंदो अड़े वीचारो अंधड़ो हो। ये न सही, उन अंधे ते मयार ई काने, किरे त किरंदो। वो तव्हां हमदर्दी करे कढण जी कोशिश कयोसि, जे हरू भरू ज़िद करे त न करंदुसि, पोइ ॿियो धिको ॾेई छॾियोसि। भला कुरान कोन पढ़न, हदीस कोन पढ़न, तफसीर कोन पढ़न, हदीसनि जा शरह कोन पढ़न, सही माना में मसलक खां वाक़िफ़ियत आहे कान, कैसेटी मुल्ला ॿ टे ॻाल्हियूं हुतां हुतां ॿुधी करे बसि ईअं रिसाल ॾांहुं पढ़ी, न अरबी जी ख़बर, न उसूल जी ख़बर, न फ़िक़ह जी ख़बर, न तफसीर जी ख़बर, न मुंहिंजा प्यारा दोस्तो इल्म कलाम, न इल्म मंतिक़, कुझु बि कोन पढ़ियो अथनि। ईअं ठल्हा जा ठल्हा, रुगो रोब आहे माण्हुनि जे मथां त असां हीअं करे छॾींदासीं, पर हाणे फूकणे जी हवा निकिरी वई ख़ैर सां। लाड़काणे वारो तव्हांखे मुबारक हुजे जो 3 जगहनि तो टपड़ खणाया वञे। सॼी सिंध जे सुन्नी मुसलमाननि तव्हांखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। मां थो चवां, जेको महबूब करीम खे हाज़िर नाज़िर नथो मञे, सो सिद्दीक़ खे कोन थो मञे। सिद्दीक़ अकबर जे मुहब्बत जी दावा उन जी सच्ची आ जेको मुंहिंजे मुहम्मद करीम जे गुलाम सिद्दीक़ अकबर वारे अक़ीदे ते हले। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह अबक़ीतु लहुमुल्लाह व रसूलुहु, अल्लाह अल्लाह जो रसूल घर वारनि जे लाइ छॾे आयो आहियां। हालांकि नबी करीम जी ज़ात सद साम्हूं हुआ, पर सिद्दीक़ जो अक़ीदो आहे त जेकॾहिं जिस्म सां मुंहिंजे साम्हूं आहे त रूहानियत सां मुंहिंजो महबूब मुंहिंजे घर में भी मौजूद आहे। परवाने के लिए शमा, बुलबुल को फूल बसे, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बसे। हदीस पाक में ईंदो आहे, अल्लामा फखरुद्दीन राज़ी तफसीर कबीर में लिखियो आहे त जंहिंमहिल सिद्दीक़ अकबर पंहिंजे घर मां सामान पे कढियो, माल पे मेड़ियई, त माल मेड़े हर शइ कढी घर जे दीवारनि खे भितनि खे हथ पियो हणे। घरवारी पुछेसि थी, अबू बकर छा छॾियो थी? कपड़ा खयई, पेतियूं खयई, हंध खयई, जेको सामान गरीबाणो हो सभु खयो थी, अञा दीवार खे हथड़ा पियो हणी। मूंखे सम्झ में नथी अचे अला छा थो करी पियो। घरवारी खे फरमाइण लॻो त तव्हां औरतुनि जी आदत आहे, जंहिंमहिल सिलाई कंदियूं आहियो, कपिड़ो सिबंदियूं आहियो, पोइ जंहिंमहिल वांदियूं थींदियूं आहियो त पंहिंजी सुई भित में टुंबे छॾींदियूं आहियो। मां हथड़ा घुमायां थो त मुंहिंजे महबूब पाक अपील कई आहे मुजाहिदनि जे लाइ, हर शइ त खणी वञा पर मताया सुई बि रहिजी वञे, कांध में कांडियारो थी पवां। इन जे लाइ मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अपील ते हर शइ कुर्बान करणी आहे, बच्चा भी कुर्बान करना, सुई भी नाहे रहाइणी, उहा भी मुझे महबूब करीम जी दरबार में पेश करनी आ। अल्लाह ताला उन्हनि जी शाहिदी थो ॾे, अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम। उहे बाना जन मुझे महबूब नबी जे मथां ईमान आंदो, अल्लाह जे हबीब सां गॾिजी हिजरत कयो, उन खां बाद में पंहिंजा माल भी अल्लाह जी राह में कुर्बान कयो, अल्लाह पाक जी राह में जानियूं भी कुर्बान कयई। आज़म दरजतन इंदल्लाह, कुरान जी नस भी थी आहे। अहिड़ो त कतई फ़ैसिलो आहे जो कुरान खां मथे को ॿियो फ़ैसिलो आहे या बा ॻाल्हायो सॼण, कुरान करीम खां मथे को भी फैसलो कोने। अल्लाह ताला फरमाए थो अअज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि जी फतवा मां रब खां पुछो न। महबूब जे मथां जन माल बच्चा ॿार सिर घर कुर्बान कया, जन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात ला हर तरह जी कुर्बानी ॾिनी, उन्हनि जो शान पुछो त मां रब खां पुछो। मां थो चवां आज़म दरजतन इंदल्लाह, उन्हनि जो दर्जो अल्लाह पाक खां पुछो। रब तो फरमाए तो उन्हनि जो दर्जो मां अल्लाह वटि तमामु वॾो आहे।
तमाम हिकिड़ो हूंदो आहे वॾो, ॿियो हूंदो आहे थकाओ। हिकिड़ो हूंदो आहे वॾो, ॿियो हूंदो आहे तमामु वॾो। अंग्रेज़ी में चवंदा गुड बेटर बेस्ट। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अरबी में चइबो आहे अज़ीम, ॿियो चइबो आहे आज़म। मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि जे दर्जे ऐं मक़ाम खे बयान कंदे इरशाद फरमायो आहे त उलाइक आज़म दरजतन इंदल्लाह, इहे उहे अथव जंहिंजो अल्लाह पाक जे दरबार में तमामु वॾो दर्जो आहे। आज़म दरजतन, अड़े जंहिंखे रब तमामु वॾो सॾे, उन जो हद केतिरी हूंदी? थोरो पखे कयो, थोरो हल्को हल्को हल्को, घणो न अदा। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे आॾो का वॾी शइ हूंदी आहे? ॾाढी ॻाल्हि आहे, ज़ोर सां। इते हिकिड़ो ॿियो बि मसइलो अची वियो। मां मसइला हिकिड़े मौज़ूअ सां गॾु ॿिया बि जेके विच में मसइला ईंदा वेंदा आहिनि तंहिंजी सफ़ाई कंदो आहियां। हिकिड़नि जो अक़ीदो आहे, किताबनि में लिखियो अथनि त जितने भी अल्लाह के मुकर्रब बंदे हैं, जागो था, जितने भी अल्लाह के मुकर्रब बंदे हैं वो अल्लाह ताला की शान के आगे चौड़े चमार से भी ज्यादा जलील हैं, जर्रे नाचीज से भी कम तरीन हैं। यानी जेतरा भी अल्लाह जा बाना मुकर्रब हन, माना अल्लाह खे वेझा। हिकिड़े पासे अंधे खे ख़बर कान थी त छा थो चवां, मुकर्रब भी चवे थो, वेझा भी चवे थो। अल्लाह जा जेतिरा भी मुकर्रब बाना आहिनि, चवे थो उहे अल्लाह पाक जा आहिनि त मुकर्रब वेझड़ा बाना, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटि उन्हनि जी इज़त हिकिड़े ज़रड़े जेतिरी भी कान्हे। पर ज़रड़ो त छा चवे थो, भंगी जेको तव्हांजे शहर में न बुहारी ॾींदो आहे, इन खां बि वधीक ज़लील आहिनि। अल्लाह अल्लाह वाह, इन्हनि जो शान वरी किथे आहे? ओ अदा, अल्लाह ताला मुहाजिरीन मुजाहिदीन जे लाइ, सहाबा जे लाइ फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह। कंहिंजे लाइ चओ मुहाजिरनि जे लाइ, कंहिंजे लाइ चओ मुजाहिदनि जे लाइ, कंहिंजे लाइ चओ सहाबा जे लाइ। अल्लाह ताला फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह, उन्हनि जो दर्जो अल्लाह पाक वटि तमामु वॾो आहे। क़ुरान चवे अल्लाह वटि तमामु वॾो आहे, ऐं ही चवे ज़र्रे नाचीज़ से भी कम तरीन है। अल्लाह ताला फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह, ही चवनि चोड़े चमार खां भी ज़लील है। मुजादा इंसान जे दिमाग़ में बदबू हूंदी आहे त 24 कलाक उनखे बदबू ईंदी आहे। जंहिंजो दिमाग़ साफ़ हूंदो आहे उनखे हमेशह खुशबू ईंदी आहे। हिननि में जो बदबू आहे तनखे हमेशह बदबू ईंदी आहे। अल्लाह ताला त पंहिंजे नबियनि जे लाइ फरमा कान इंदल्लाह वजीहा, ये रब करीम जी ज़ात बाबरकात वटि वॾा वजाहत वारा हल, मर्तबे वारा हल, शान शौकत वारा हल, आज़म दरजतन तमाम वॾे दर्जे वारा हल। हे वरी चवनि था त अल्लाह जा बाना अल्लाह वटि ज़लील हल। मां तव्हां खां फ़ैसिलो थो करायां त अल्लाह सचो या मुल्ला सचो, अल्लाह जो क़ुरान सचो या वहाबीअ जो तक़वियतुल ईमान सचो। हिकिड़े पासे क़ुरान आ, ॿिए पासे तक़वियतुल ईमान आ, हिकिड़े पासे अल्लाह जो फरमान आ, ॿिए पासे मुल्ला जो बदबूदार कलम आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हिननि जे अक़ीदे में ई गुस्ताखी आ, बदनामी आ, हिननि जे निमा अक़ीदे में ई मुंहिंजा दोस्तो खलल आ। ओ मुस्लमान पंहिंजो अक़ीदो धार जा, पको कजां, सुहिणो बणाइजां। असां तुंहिंजे अक़ीदे जे दुरुस्तगीअ जे लाइ मथो हणंदा आहियूं त ख़ुदा शल तुंहिंजो मुंहिंजो एतिक़ाद दुरुस्त फरमाए। जंहिंजो अक़ीदो दुरुस्त आहे इंशाअल्लाह ताला उहा ॿेड़ी कॾहिं बि बुॾंदी कान, वञी किनारे सां लॻंदी, छो त ॿेड़ी सलामत आहे। पर कहिड़ी बि भलोड़ ॿेड़ी ठहियल हुजे, सागवान जे काठ जी ठहियल हुजे, पर तरे में टुग हूंदुसि, नेठि हिकिड़े ॾिहाड़े बुॾंदी, पाणी भरिजी वेंदो, हली कान सघंदी। पर जे ॿेड़ी सादड़ी सूदड़ी आहे, हुनखे अक़ीदे वारो सोराख़ कोन्हे सको, सही सलामत आहे, त लोॾा लमा खाई किनारे ते लॻंदी वञी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सुन्नियो मुस्लमानो, पंहिंजो अक़ीदो भलो कयो। जंहिंजी बि अल्लाह पाक सां कहिड़े बि तरीक़े अक़ीदत वारी निस्बत आहे, उहो असां वटि अल्लाह जे शान, अल्लाह ताला जे फज़ल सां वॾे शान वारो आहे।
उनके चोड़ो चमार जहिड़ो सॾण या ज़र्रे नाचीज़ खां कमतरीन सॼण इहो असांजो अक़ीदो न आहे। असांजो अक़ीदो इहो आहे त जंहिंखे बि रब करीम नवाज़ींदो आहे उनजो दर्जो अल्लाह ताला बुलंद फरमाए छॾींदो आहे। ऐं जंहिंजी इज़्ज़त आहे तंहिंजी इज़्ज़त कबी। चओ चओ जंहिंजी इज़्ज़त आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे अनज़िलुन नास अला क़द्र मनाज़िलहिम। जंहिंजी जेतिरी इज़्ज़त आहे उनजी ओतिरी इज़्ज़त कयो। जंहिंजी अल्लाह जेतिरी इज़्ज़त कई आहे उनजी ओतिरी इज़्ज़त कयो। अल्लाह ताला फरमाए तो उलाइका अअज़म दरजतन इंदल्लाह। ये तमाम वडे मर्तबे वारा वडे शान वारा वडी इज्जत वारा बेहद अल्लाह ताला कुरान पाक में फरमाओ रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। बुधी छजो जेके मुझे हबीब जा गुलाम हल नबी पाक जा सहाबी हल हबीब ते ईमान आण वारा हल एदा तमा रब करीम के प्यारा हल जो पांजे अज़ली अबदी कलीम कदीम किताब कुरान में क़यामत ताईं लिखी तो रदियल्लाहु अन्हुम मां रब्बुल खौरादी आया रुगो मां राजी को न वरदू अन्हु ऐं इहे भी मां रब करीम खौराजी अथव। सिद्दीक अकबर नबी करीम जी दरबार में हाज़िर आ। हजरत जिब्रील आयो आ। हुजूर से फरमाइन था जिब्रील अज केड़ी आयत खणी आयो आ। चवे तो किबला आयत कोन खणी आयो आ न्यापो खणी आयो आहियां। केड़ो न्यापो आ मुखे वाहिदुल कहार मोकलियो आ त मुझे हबीब के भी सलाम दे ऐं मुझे हबीब के चओ त मां रब जे तरफ खां सिद्दीक के भी सलाम मुंहिंजा दे। अबू बकर सिद्दीक हाज़िर वेठो आ। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइन था सिद्दीक कि लब्बैक या रसूल अल्लाह। ही मुझे भर में अबू बकर ही मुझे भर में जिब्रील वेठो आ। कि अल्हम्दुलिल्लाह किबला केड़ो पैगाम खणी आयो आ। पाण फरमाइन था त अल्लाह पाक जी दरबार मां तुंहिंजे लाइ सलाम खणी आयो आ। सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खुशीअ में अखियुनि मां ॻोढ़ा थो आए। जिब्रील थो चवे या रसूल अल्लाह रुगो सलाम नाहिन न्यापो भी आ। रुगो सलाम नाहिन बलक न्यापो भी आ। ओ जिब्रील केड़ो न्यापो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पैगाम ॾियारे मोकलियो आ त या रसूल अल्लाह पंहिंजे गुलाम सिद्दीक अकबर खे तव्हां चओ ऐं पुछोसि अल्लाह आलमुल गैब व शहादत आहे या न। खुदा के कंहिंखां पुछण जी ज़रूरत हूंदी आहे छा न। पर इन में हिकमतूं हूंदियूं हल। मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठा पुछे पियो वमा तिल्क बियमीनिक या मूसा तुंहिंजे हन साॼे हथ में छा आहे। हालांकि रब ॾिठो पे त हथ में छा आहे। मुंहिंजे हथ में ही काग़ज़ आ। अवां ई सम्झी वेंदो त काग़ज़ आ पन्नो आ स्टीकर आ त रब करीम जी ज़ात लठ कान पे ॾिठी छा न ॾिठई पे पर पुछण जो राज़ आ। अल्लाह ताला हिन में भी राज़ थो रखे। या रसूल अल्लाह सिद्दीक खां पुछ त जा प्यारा सिद्दीक तू मां रब खां राज़ी आ या नाराज़ आ। अबू बकर तू मुखां राज़ी आ या नाराज़ आ। मुंहिंजा दोस्तो तफ़सीरन लिखियो आहे त इहो इन जे करे अल्लाह ताला पे पुछो त जॾहिं इन महबूब जे ज़ात बाबरकात जे दरबार में हर शइ पेश कई हई त संदसि कपड़ा जेके ढकण वारा नवा हा उहे बि लाहे छॾिया हुयई। मेरा ई पुराणा फाटल कपड़ा पातई उनखे धागे हणण जे लाइ बि सुई सघो कोन हुयुसि। जिथां जिथां कपड़ो फाटल हो उनखे बबुर जा कंडा ऐं खजीअ जा कंडा हणी टाका हणी जिस्म ते वेठो हो। ताने सॼो जिस्म जे मथां फाटल कपड़ा टाकनि सां बबुर जे कंडनि सां खजीअ जे कंडनि सां बंदि करे वेठो हो। ग़रीबी हाल हो। रब इन्ही हालत पुछे सो त इन ग़रीबी हाल में तू मुते राज़ी आया मुखों नाराज़ आ। सिद्दीक अकबर जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। अर्ज़ कई त या अल्लाह माल ॾिनई दौलत ॾिनई बख़्त ॾिनई सब कुछ ॾिनई ये सब शयूं आरज़ी आहिनि। हिकिड़े ॾिहाड़े दुनिया मां इंसान हलियो वेंदो हथे खाली वेंदो। बिल्डिंगियूं हिते हूंदियूं कारूं हिते हूंदियूं बाग हिते हूंदा ज़मींदारियूं हिते हूंदियूं हर का शइ छॾे वेंदो।
खाली हथे वींदो मौला ये दुनिया वारियूं शयूं ॾिनी जेके दुनिया में रहिजी वींदियो मां छो न राज़ी हुजां जो अहिड़ो दिलबर महबूब ॾिनो थी जो क़बर में भी गॾु हूंदो मूंसां रोज़े में भी गॾु हूंदो अञा नाराज़ तो खोंकिया था मौला एड़ो हबीब नसीब कयो थी एड़े हबीब करीम जी दामन ॾिनी थी जो मुंहिंजो हबीब करीम क़बर में त गॾा पर रोज़े में भी मूंसां गॾु हूंदो एड़ो त हबीब कुर्ब कंदो जो क़यामत ताईं मां मुहम्मद अरबी जे भाकुर में हूंदुसि मौला जे अञा बि राज़ी न थिया त पोइ कॾहिं राज़ी थींदुसि मां राज़ी छो न हुजां जो ॿिन्ही जहाननि जो सरदार सिद्दीक़ खे ॾेई छॾियो थी वाह सिद्दीक़ तुंहिंजो मक़ाम चओ सुभान अल्लाह अबा सिद्दीक़ जे भाग सां कंहिंजो भाग वरंदो पाण करीम फरमाइनि था बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे अल्लाह जे हबीब जे इन हदीस खे केतिरनि मुहद्दिसनि बयान कयो आहे हिकिड़े न सवन जे तादाद में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां हिकिड़ो किताब लिखियो आहे दुआ कयो जल्दी छपजी अचे अफ़ज़लियत सिद्दीक़ अकबर जे नाले सां आहे इंशाअल्लाह ताला ईंदो तव्हां मुसलमाननि जा हयाव ठरी पवंदा मुझा दोस्तो अजीजो कम अज कम ना है तभी 75 रावी ऐं 75 मुहद्दिस जन इन हदीस पाक के नकल कयो आ ऐं सही सनद सां नकल कयो आ सभई लिखन था मुझे महबूब जे फरमान के दुरूद पढ़ तो के मां हदीस पाक बुधाए छजा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही वाज़वाजिही वबारिक वसल्लम अलैहि वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे साईं ते सलात अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम मुबारक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही वबारिक वसल्लम अलैहि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाईंदो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह पाक जी ज़ात मोमिननि ते थोरो कयो आहे इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम उहो अल्लाह जो थोरो ई आहे जो अल्लाह पाक थोरो करे उन्हनि जे जिन्स में वॾे शान वारो रसूल ॾेई छॾियईं मुझे हबीब जो सजे जहान ते थोरो चो सुभान अल्लाह सिद्दीक़ ते भी थोरो फारूक ते भी थोरो उस्मान ते भी थोरो अलीउल मुर्तज़ा ते भी थोरो 1.25 लाख सहाबन ते भी थोरो ताबइन ते भी थोरो तबो ताबइन ते भी थोरो कायनात जे मथा थोरो अर्श ते थोरो जन्नत ते थोरो दुनिया ते थोरो ज़र्रे ज़र्रे ते मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरका जा थोरा हबीब जी ज़ात बाबरका जे ला कुरान चवे सजे जहान ते मुझे महबूब जो थोरो आ पर मुझो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए त ज़ाहिरी दुनिया जे हिसाब सां कंहिं बि माण्हूअ जे कॾहिं मुंहिंजे मथां को एहसान कयो हो त मां एहसान लाहे छॾियो आहे पर यादि रखो दुनिया वारो मां ॿुधायां थो ओ अबू बकर सिद्दीक़ जेके तुंहिंजा थोरा उहे मां मुहम्मद हिन दुनिया में कोन लाथा हल तुंहिंजे एहसान जो बदिलो क़यामत में तोखे रब ॾींदो इते हिकिड़ो मसइलो ॿुधायां मतां कंहिंजे दिमाग़ में खलल वेहे त महबूब थोरो लाहे न सघियो महबूब थोरो लाहे ॾाढे चओ न ईअं न आहे असल ॻाल्हि ॿी आहे अवां जेकॾहिं लाड़काणे में मस्जिद ठाहियो मस्जिद ठाहिण में तव्हां हुनजो संगे बुनियाद साईं मौली बदरुद्दीन ख़बर रखाए सघो था हा या न ॾाढे ॻाल्हि मौलवी हाजी गुल हसन खां बि रखाए सघो था हा या न ॻाल्हाईंदा त हलो साईं मोहम्मद मुस्तफ़ा शाह राशिदी खां बि रखाए सघो था हा या न रखे त वधीक सुठी ॻाल्हि थी पवंदी या कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो नालो खणो फलाणे बुज़ुर्ग खां रखाईंदासीं हालांकि बुनियाद संगे बुनियाद तव्हां बि रखी सघो था पिया का वॾी ॻाल्हि कान्हे का अल्लाह जे घर जो बुनियाद रखी बस ठाहिणी आहे पर बुज़ुर्ग खां एज़ाज़ हासिल करण जे लाइ रखाइबो आहे महबूब फरमाइनि था त अबू बकर तुंहिंजो एहसान मां बि लाहे सघां थो ॾेई सघां थो पर मुंहिंजी दिलि थी चवे मां मुहम्मद अरबी चाहियां थो इहो एज़ाज़ तोखे ख़ुदा जे हथां ॾियारायां इहो बदिलो जेकॾहिं तोखे मिले त मां रब जे हथां तोखां ॾियारायां मां बि ॾेई सघां थो पर मुंहिंजी मर्ज़ी आहे त जंहिं मुंहिंजे शहाबीअ जो मुंहिंजे ग़ुलाम सिद्दीक़ जो हेॾो वॾो एहसान आहे हेॾा वॾा थोरा आहिनि हेॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि इन जो थोरो एहसान मां मुहम्मद करीम रब्बुल आलमीन जे हथां हिन खे अदा करायां
मुझे महबूब करीम जे गुलाम जो यो शान आ जो मदीने वारो साईं जंहिंखे नवाज़े। सिंधी में चइबो आहे न त जबल जे मथां जेकॾहिं शिकार पियो हूंदो त चइबो त कंहिं शींहं जो उछलायल आहे। हा या न? जबल जे मथां शिकार पियो हूंदो त छा चइबो कंहिंजो रखियल आहे? शींहं जो रखियल आहे। जे सिद्दीक़ अकबर जो मक़ाम मर्तबो एॾो वॾो आहे त बि सदको आहे मुंहिंजे प्यारे मदीने वारे साईं जो। याद रखो मुझा दाहे तसव्वुफ जो मसइलो आ। बुजुर्गाने दीन फरमाईंदा हल त क़यामत ताईं जंहिं बि मुरीद खे जेका बि शइ मिले भली ॿिए हंधा मिले पर मुरीद समझे त मूंखे मुर्शिद जे सदके मिली आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारा रदी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ात शरीफ में फरमाईंदा हुआ पाण लिखियो अथनि त मुरीद जी मुरीदी तॾहिं पक्की आहे जो किथां बि हुनखे फैज़ मिले भली ॿिए बुज़ुर्ग वटां मिले ॿिए हंधा मिले पर समझे ईअं त इहो मुंहिंजे मुर्शिद करीम जे सदके मूंखे मिलियो आहे। त जे मुरीद ईअं भाईंदो आहे त उम्मतीअ खे बि ईअं भाइणु खपे त मूंखे जो कुझु मिलियो आहे सो सदके मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जे मिलियो आहे। कंहिंजे सदके मिलियो आहे? चो रसूलुल्लाह जे सदके मिलियो आहे। अबू बकर जी फज़ीलत भी खुदा जे महबूब जे सदके आहे। फारूक जी फज़ीलत भी खुदा जे हबीब जे करे आहे। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जी फज़ीलत आहे उहा बि नबी करीम जे सदके आहे। जे हैदर करार जो मक़ाम मर्तबो आहे तब सदके मुंहिंजे हबीब जे आहे। उम्मत खे क़यामत ताईं जो कुझु मिलंदो सो मुंहिंजे महबूब जे चओ मुंहिंजे हबीब जे सदके में मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीर साईं रोज़े वारे हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी आहे हालांकि हिन जो हिन सां ताल्लुक़ कोन्हे पर निस्बत जी ॻाल्हि आहे। दुरूद पढ़ तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। थका हुआ ॾाढे सलात पढ़ो कुझु मज़ो अचे। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। पाण मलफूज़ात शरीफ में फरमायो अथनि त हिकिड़े बादशाह खे ख़ुदा जी तलब थी पई। कंहिंजी तलब थी? अलाह करे छल अलाह ॻोल्ही। माण्हू जेतिरो माल खे ॻोल्हनि था उनजी अशरे अशीर 10 20 40 पती जेतिरो रब जी तलब कनि त छा थी पवे। अफ़सोस आहे जो असां ख़ुदा विसारे छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह पाक शल असांखे पंहिंजो इश्क ऐं मुहबत नसीब फरमाए। शल तुंहिंजे मुंहिंजे दिलि जे अंदरि रब करीम जी तलब ऐं तड़प पैदा थी पवे। यार तूं निधण को कोना धणन वारो आ। मुंहिंजा भाव अज़ीज़ तुंहिंजी दामन में अलाह पाक जल जलालहू अमन वालहू वॾियूं नेमतूं रखी छॾियूं आहिनि जो तुंहिंजो हथ अल्लाह वारनि जे दामन में या पीर वारा हो या बेपीरा हो। बेपीरा त न आहियो न ख़ुदा बचाईंदो आहे। पर साईं बदरदीन जेका ॻाल्हि ॿुधाई मां बि इन जी ताईद थो कयां। पीर वारा आहियो पर मुंहिंजा अदा पीरनि खे न वेढ़ायो। पीर कोन था वेढ़नि पर मुरीदनि कोशिश कई आहे त वेढ़नि। पीर न वेढ़ंदा अबा वेढ़ंदा पर अवां मुरीदनि घटायो कोन्हे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हल त ॿिए पीर जी जंहिं गिला कई समझो पंहिंजे पीर जी गिला कई। ऐं जेको पंहिंजे पीर जी गिला कंदो फैज़ कॾहिं कोन मिलंदुसि। साईं तव्हांखे मिसाल ॾिनो बत्तीअ जो सची ॻाल्हि आहे। सभिनी जो फैज़ नक्शबंदी हुजे कादरी हुजे चिश्ती हुजे सहरवर्दी हुजे अवेसी हुजे मुंहिंजा अदा शाज़ली तरीक़े जो हुजे सभिनी जो फैज़ गुंबद ख़ज़रा मां थो अचे। मां बार बार इहा ॻाल्हि कंदो आहियां घणो करे इन जे करे जो मर्ज़ वधी वियो आहे। इन मर्ज़ जे वधण जे करे मां जाथे काथे इहा ॻाल्हि कंदो आहियां। हिते आयुसि मां त मुख़्तलिफ़ पीर साहबनि जा नाला खणी मुरीदनि नारा पे हया माना रेखारियो पे त असां फलाणे पीर जा आहियूं ॿिए जा न आहियूं। पोइ वहाबिन में उतां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? चओ सभई पीर भला सभई फैज़ वारा सभई मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम ऐं ख़ादिम सभिनी खे जो कुझु मिलियो आहे सो मुंहिंजे मदीने वारे साईं वटां मिलियो आहे।
अड़े जे मुझे महबूब करीम जे फैज़ जी मुहर न हुजे हा त इहो ख़ुदा जो कसम आ खाली कागज़ वांगुरु बाज़ार में विकामे कोन हा। मदीने वारे साईं जे फैज़ जी मुहर लगी आ त को 5 रुपए जो नोट आ, को 10 रुपए जो नोट आ, को 1000 रुपए जो नोट आ। बाज़ार में हुन जो मुल्ह आ, महांगो आ, हले पियो, कम ॾे पियो। अल्लाह जे वलियन खे वेढ़ा आहे न पाण में सब दरगाहूं हिकड़ी ॻाल्हि आ। हिकड़े जी ॻाल्हि कंदे त मज़ो न थींदो। मुंहिंजा दोस्तो बस अक़ीदो इहो दिल में धार त मूंखे जे कुझु मिले थो सो मुर्शिद जे सदके थो मिले। बाक़ी ईअं न भाए त फलाणो आहे त फलाणो न आहे, फलाणे जो मुरीद आहे, फलाणे जो मुरीद आहे, हीअ फलाणी जमात आहे। मुंहिंजा अदा जेकॾहिं धार धार थी वेंदव त पोइ टुकड़ियूं रहिजी वेंदव। पोइ को चवंदो मां फलाणे पीर जो अदा, तुंहिंजे पीर जा वध में वध। हाणे मां न हिते तव्हांखे चवां बाबा हथ खणो, जेके बरोच आहिनि से हथ मथे खणनि। बरोच सिंधी न खणे, समाट न हथ मथे खणे, रुगो बरोच हो। माशा अल्लाह, रखो हथ भला जेके समाट रहो से हथ मथे खणो। घणा हो न बा, ईअं न सही। भला जेके नक्शबंदी हो उहे हथ मथे खणो, ॿिया न खणजो। भला जेके कादरी हो, कादरी उहे हथ मथे खणो। हा हो न सही। हाणे मुॾे ॾिहारियो, भला जेके सुहिणे नबी जा उम्मती हो से हथ मथे खणो। अदा हिते सभिनि छो कयो? मालूम थियो त सभई धड़कायूं, सभिनी जो हिकिड़ो महबूबा। वो मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, असांजो फर्ज़ इहो आहे त पीर न वेढ़ाए, पीरनि जी जुदा जुदा ॻाल्हि न कर। सभई फैज़ वारा, सभई शान वारा। तूं असां सभई उन महबूब जे दरवाज़े जा ग़ुलाम आहियूं। इन पीरनि जो बि कमु इहो आहे त तुंहिंजी मुंहिंजी दामन वठी मुस्तफ़ा जे हवाले करे। अबा हे पीर पाण खे काॾे वठी हलंदा? चओ मदीने। काॾे वठी हलंदा? सभई नक्शबंदी भी वो तक उठा नसल, कादरी भी वो न सुथा जल, चिश्ती सहरवर्दी शाजली ओवैसी ये सब ही हो न सुथा जन प्या। मुझा दोस्तों अजीजो जरी सबनी जो दंगो नया, सबनी जो मुंह ओ नया, तपो यार जुदा गाल फिरके वारी न कजा। ये चजा असा सब मुत्तहिदुल वजूद आहियूं। मुझो महबूब रोज़े वारो फरमाइंदो सबनी वलियन जो वजूद हिकड़ो। केड़ी वडी गाल हा त अल्लाह वारन जो वजूद हिकड़ो आ, मुत्तहिदुल वजूद आहे। पाण फरमाइन था हिकड़े अल्लाह जे ॿानड़े बादशाह खे तलब थी पई त रब मिले। छा मिले? अदा मलफूज़ा शरीफ में ईंदो आहे तलब में हुजे रब मिले, रब मिले। इन्ही तलब तमन्ना में हुजे। हिकड़ो चोर हो, हिकड़े अल्लाह जे बाने वट वयो, चे क़िबला मां चोरी त कोन छॾींदुसि पर तुंहिंजो मुरीद थींदुसि। अल्लाह जे वली चयो बाबा मुरीद थियो त चोरी छॾणी पवंदई। चए न साईं चोरी न छॾींदुसि। जेकॾहिं चवे त मुरीद थिया न त कोन थींदुसि। अबा ठीकु आहे, हल भला भली चोरी न छॾजा, मुरीद थी मुंहिंजो। तो शर्त कयो आहे त चोरी न छॾींदुसि, मुंहिंजो बि शर्त थी। कहिड़ो? चई फजर जी नमाज हमेशा बांग ॾेई पढ़जा, किथे बि हुजे त बांग ॾेई पोइ पढ़जा। अल्लाह वारनि जी नज़र तां कुर्बान वञा। हाओ क़िबला ही हलियो वियो वञी चोरियूं कयई। हिकड़े ॾिहाड़े बादशाह जे खजाने खे खाट हयई। उहो बादशाह जेको अल्लाह जी तलब में हूंदो आ, खाट हणी पेटियूं कढी गाॾ कयई। रात घणी गुज़री वई, मुल्लन बांगूं ॾियण शुरू कयूं। हिन बि चयो बेली मुर्शिद चयो त बांग ॾिजा, नमाज पढ़जा। हाणे आहियां त बादशाह जे हावेली में, अञा ॿाहिर बि कोन निकितो आहियां, पर माशा अल्लाह देखा जाएगा, पीर जे चवण ते त अमल करे ॾिसां। खाट लॻो पिया, पेटियूं भर में पयूं, कननि में हथ विझी ठोके खणी बांग ॾिनई। बांग ॾेई पोती विछाए नमाज खे शुरू थियो। चौकीदार जो आया, ॾिठो त बांभ निकिता पिया हन दरवाज़े जा, भित भॻी पई आहे। बादशाह जे सोन जूं पेटियूं ॿाहिरि पयूं हन, पर हमराह अहिड़ो जो नमाज बीठो थो पढ़े पियो। बादशाह खे वञी ॿुधायूं, ॿ ॼणा हुते चौकीदार बीठासीं। हिकिड़ो चोर आहे, पर अजीब चोर आहे जो चोरी बि करे थो, नमाज बि पढ़े थो। पाण फरमायूं त तव्हां भुला हो। बादशाह छा चयो त तव्हां
भुलायो अवां के भुल थिया अवां के खबर कान पईया अवां सोचो न था ही त को अल्लाह जो बानो आ मां रब जी तलब में हुंदो आहियां मुंहिंजो दीदार मूंखे कराइण आयो आ मूंखे मुरीद बनाइण आयो आ मुंहिंजे माल खे बि इनी बचायो आ चोर भॼाए बीठो आ ॿिया पे चोरी ते आया हूंदा छॾियो त मां हली हिन जी ख़िदमत में वेहां बादशाह अदब एहतराम सां गोॾा भञी हिन जे आॾो अची वेही रहियो मलफूज़ा शरीफ जा मुख़्तलिफ़ नकुल हन ॿिए नकुल में वरी ईंदो आहे त हू ढगो कायूं पे आयो हेॾो बादशाह पे आयो चोरीअ जो ढगो हो ॾिठई बिना बादशाह थो अचे पियो त यकदम ढगे खे हिकिड़े पासे ॿधी पोती विछाए बरकातूं नफ़ल शुरू कई बादशाह चो जो कोई बर बयाबान में बीठो आहे ऐं नफ़ल बीठो थो पढ़े ढगे खे ॿधी बिना अहिड़े बयाबान में निमाज़ पढ़ण वारो हे बि को आबिद आहे बादशाह चो त अहिड़ो पीर त अलाह ॼारे उहो वरी हिन जे भर में गोॾा भञी वेठो चोर चयो बिना हे त हलियो वेंदो मूं पे भायो हे त गोॾा भञी वेठो आहे वञे ई कोन थो इहे निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ख़्याल आयुसि त जेको अदब सां वेठो आहे सो ज़रूर अक़ीदत सां आयो आहे चोर खे अकुल तकड़ो अची वियो सलाम वारा चढ़े छो वेठो आहे बादशाह खे दड़को ॾिनई चई साईं मां तुंहिंजो मुरीद थींदुसि मुरीद थींदे हा साईं तोखे ताज आहे तोखे भलो घोड़ो आ तोखे बादशाही लिबास कपड़ा पिया हन तो में दुनिया जी बूं थी अचे दुनिया न छड़ींदे खुदा न मिलंदी यो ताज भी ला है ये कपड़ा भी ला है घोड़े ता भी लह परे थी भी दुनिया के छड़ टे ॾींहं अखियूं पूरे वेह आज़माश में तोखे रखा थो 3 ॾींहंनि ताईं पक्को हूंदे त पोइ तोखे मुरीद बणाईंदुसि हुन चयो हाज़िर सही सचो हो ताज बि लाथई भला कपड़ा बि लाथई घोड़े मां बि हथ कढई अखियूं उनखे बूटाए ढगो बि कयई कपड़ा बि वेढ़े ढगो कायूं इहो थो वञे उन जो तो कम थी वियो हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था बादशाह खुदा जे तलब में वेठो आहे चओ सुभान अल्लाह ही वरी ॿिए पासे भींग जे पुठियां चोरीअ जे लाइ निकितो आहे चेल सां रसो ॿधो पियो आहे चोरी ते पियो वञे अल्लाह पाक खे रहम आयो मन तलब वजद मन जद वजद जेको तलब कंदो आहे कोशिश कंदो आहे सो लहंदो आहे पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे डोरी दियूं ॾिसन अंगण अजीबन जा अल्लाह पाक खे उन बादशाह ते रहम आयो हज़रत ख़िद्र अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला रवानो फरमायो ओ ख्वाजा ख़िद्र अलैहिस्सलाम वञ मुंहिंजे बाने खे चोर ठगे वियो आहे उनखे वञी फैज़ ॾे उनखे वञी मुरीद बणाए उनखे वञी राह रास्त ते हलाए उनखे पंहिंजे तरीक़त में शामिल वञी बनाए हो त चंडो चोरीअ जे पुठियां हलियो वियो आहे हज़रत ख़िद्र अलैहिस्सलाम अचे थो पियो ओ बादशाह अखियूं पट मां तोखे फैज़ ॾियण आयो आहियां बादशाह त अक़ीदत सां वेठो हो अखियूं जो पटे निहारे त सूरत त ॿी आहे सूरत ओ जेको वेहारे वियो उहा सूरत हीअ ॿी आहे निहारे चई तूं केरु आहे चई तुंहिंजो मुर्शिद आहियां चई मूंखे तुंहिंजे मुर्शिद जी ज़रूरत कान्हे का मुंहिंजो कामिल मुर्शिद ईंदो जेको मूंखे विहारे वियो आहे उहो ईंदो तुंहिंजे चवण ते न को तुंहिंजो मुरीद थिया न को तुंहिंजे लाइ उथां चई यार तोखे ख़बर कान्हे उहो त चोर हुयो परावा ढगा पे कायूं वियो तो वारो घोड़ो बि खणी वियो थी बादशाह तुंहिंजो सोन चांदी बि खणी वियो थी उन जे लाइ तूं छा थो सोची पियो तो चोर थी चवे थो हा जेकॾहिं चोर आहे ओ ख़िद्र तूं त मां वटि अॻे कॾहिं कोन आयो आहे जे आयो आहे त उन चोर जे करे त आयो आहे अॻे त अची हा जागो था इहो थी यक दर बगीर महकुम बगीर हिकु दर वठ पर मज़बूत वठ हेॾे होॾे अख न फेर मुंहिंजे मुर्शिद में कामिल अक़ीदो ईमान रखो इंशाअल्लाह मंज़िल आसान आहे जी हाँ छा थो चवीं जी मां तो चवां तो चोर हो जी चोर हो जी हा तूं केरु आहे मां ख़िज़्र अलैहिस्सलाम हा जे पोइ जे तूं ख़िज़्र आहे त अॻे त कोन ईंदे मां वटि चोर जे करे त आयो आहे चोर नाहे मुंहिंजो मुर्शिद तोखां बि मथे आहे
हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज़ कयो मौला हे त एड़ो पक्को अक़ीदे जो आ जो ॿुधे ई कोन थो, माॾे निहारे ई कोन थो, हाणे जेको तुंहिंजो हुकुम हुजे। रब्बुल आलमीन फरमायो इहो पक्को आ, पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत आ, कोन मुड़ंदो। हाणे ईअं कर, इन चोर खे वञी तूं फैज़ ॾे, उहो चोर अची हिन खे फैज़ वारो बणिजी अची फैज़ ॾींदो त उथंदो, न त उथंदो ई कोन को। ओ मुंहिंजा दा चोर निमाज़ कोन पे पढ़ी, मस्जिद में कोन हुयो, वज़ूअ सां कोन हो, रसो बजूं ॿिए पासे चोरीअ ते पे वियो। ख़ज़र अलैहिस्सलाम उन जो अॻु वञी वरितो आहे त घणा ॾिहाड़ा मस्तियूं कयूं थी, चोरियूं कयूं थी, अल्लाह जे बानड़े खे तलब में विहारे वियो आहे। अॼु उन बाने जे करे तुंहिंजो भाग खुलियो आहे, आ त तोखे फैज़ ॾियां, तुंहिंजे फैज़ जे करे बादशाह फैज़ वारो थी वेंदो। उन बादशाह जे अक़ीदत जे करे उन मुर्शिद खे जेको ज़ाहिर में चोर हो, उनखे बि ख़ुदा जे फज़ल सां फैज़ मिलियो आहे। पोइ जॾहिं फैज़ मिलियो आहे त उनखे जी बादशाह खे उथारियो अथई। बादशाह निहारे चयो हाओ मुंहिंजो इहो सुहिणी सूरत वारो कामिल मुर्शिद आहे। उन निगाह जो कई त निगाह वली में ये तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो हुन जा बेड़ा ई पार फरमाए छॾिया। इहो सॼो दारो मदार आहे अक़ीदे ते। छा ते बाबा? अक़ीदत ते। अक़ीदत पंहिंजे मुर्शिद में मज़बूत रखो, पर घटि वधि ॿियनि खे बि न चओ, ॿियनि सां तअस्सुब न कयो। ईअं तसव्वुर कयो त सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर जा माली आहिनि, सभु मुंहिंजे महबूब जे दरवाज़े जा ख़िदमत गुज़ार आहिनि, सभिनी खे मिले थो त मदीने वारे साईं जे सदके मिले थो। ऐं इंशा अल्लाह ताला इहो फैज़ जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। एतिरो ज़रूर आहे त जन्हीअ खे जितां पिरीअ पाण पसाइयो, तन्हीअ खे तितां लिया पाइण आया। तुंहिंजो मुंहिंजो सभिनी जो महबूब हिकिड़ी जाइ ते आ, महल में वेठो आ, बंगले में वेठो आ। उन बंगले खे दरियूं हन, दरवाज़ा हन, रोशनदान हन, के ओभारऊं, के ओलाहूं, के ॾखिणऊं, के उतरऊं। महबूब सभिनी जो हिकिड़ो आ, हिकिड़ी जाइ ते वेठो आ। बेटा ऐसा फरमाईंदो आ कसर एक कोड़े कणस गिड़खियूं, जाॾहु कयां परख ताॾहु साजन साम्हूं। महबूब हिकिड़ो आ, हिकिड़े हंधि वेठो आ, हिकिड़े महल में वेठो आ, पर उन हिकिड़े महलात खे कई दरियूं दरवाज़ा हल। पोइ जंहिंखे जंहिं दरिया मां दिलबर नज़र ईंदो आ, उतां लियो पाईंदो आ। मुंहिंजो मदीने वारो साईं गुंबद ख़ज़रा में आ। हे सभु मुंहिंजे महबूब पाक जा परवाना आहिनि, जेके तोखे मूंखे बाह खां वठी साईं जो दीदार कराईंदा। को चवे मां अबू बकर खे मञा, उमर उस्मान अलीअ खे न मञा त बि बेकार आ। चवे मां उमर खे मञा थो पर ॿियनि खे नथो मञा त बि मुंहिंजा अदा गुमराह हुआ। को चवे मां हज़रत उस्मान खे मञा थो, ॿियनि खे नथो मञा त बि गुमराह हुआ। को चवे मां हज़रत अली खे मञा थो, ॿियनि खे नथो मञा, गुमराह हुआ। सभिनी खे मञणो आहे। जे अलहम्द खां वन्नास ताईं क़ुरान करीम जे हर आयत ते ईमान आणणो आहे, तीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे हर सहाबी खे भलो मञणो आहे। अहिड़े नमूने सां औलिया अल्लाह खे बि मञणो आहे। सभु अल्लाह जा वली, अल्लाह जा प्यारा। क़ुरान पाक में अल्लाह ताला छा फरमायो आहे? अला इन औलिया अल्लाह है। छा रब फरमायो आहे? ख़बरदार जेके बि अल्लाह जा चओ वली आहिनि, चओ जेके बि अल्लाह जा ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह से हिकिड़े जी ॻाल्हि कई आहे, औलिया वली जो जमो आहे। अल्लाह ताला जमो जो सीगो क़तब आंदो आहे। सभिनी जे लाइ ख़ुदा ताला फरमाए थो, जेकॾहिं तुंहिंजो कामिल मुर्शिद वली आहे ऐं तूं वलीअ जो मुरीद आहे ऐं वलीअ खे वली मञे थो पियो, त पोइ ॿियनि जे विलायत जो बि इनकार न कर। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अर्ज़ पे कुम त नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो, प्यारा सिद्दीक जिब्रील तो चवे रब मूंखे न्यापो ॾिनो आहे त अबू बकर खां पुछ राज़ी आहे या नाराज़ आहे। यादा विसरी वई, इहा ॻाल्हि पूरी न थी आहे अञा। कपड़नि खे कंडा लॻल। जिब्रील अमीन महबूब खे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, सिद्दीक अञा जवाब कोन ॾिनो आहे त राज़ी आहे या नाराज़ आहे, मथे त निहारियो। छा कयो? कंहिंखे फरमाए अर्ज़ कयईं? असांजे महबूब खे चओ। जिब्रील अर्ज़ कयो नबी साईं खे त क़िबला मथे त निहारियो।
हदीस पाक में ईंदो आ हजरत मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जो नेण मुबारक खया खणी नेण खुमार मां जा क्यों नाज नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिलबर पो झको थियो जो हर जान बजे त जमाल सिंह मुझे महबूब करीम जो नेण मुबारक मथे खया जिब्रील त हबीब जे आॾो वेठो आ मुझे हबीब पाक जो नज़र फरमाई त परे आसमान खां वठी करे सते आसमान ताईं अर्शे मुअल्ला ताईं जेतिरा भी मलाइक हा उन्हनि सभिनी मलाइकनि खे फाटल कपड़ा ऐं कपड़नि खे कंडा लॻल हा उन लिबास में हुया जेको लिबास अबू बकर सिद्दीक़ खे पातल हो महबूब करीम जी ज़ात जिब्रील ॾे निहारियो त जिब्रील जा बि उहिड़ा कपड़ा हा पाण फरमाइनि था जिब्रील ख़ैर त आ अॼु तुंहिंजा बि फाटल कपड़ा तुंहिंजनि कपड़नि खे बि कंडा लॻा पिया हल मां मुहम्मद करीम अर्शे मुअल्ला ताईं ॾिठो आहे किरोड़े अदब में जेके बि मलाइक हल उन्हनि खे बि इहो लिबास पहिरियल ॻाल्हि कहिड़ी आहे जिब्रील चए थो या रसूल अल्लाह अॼु तुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ ग़रीबी हाल में माल सभु कुर्बान कयो आहे का शइ कान रही आहे फाटल कपड़ा पाए कंडड़ा हणी तुंहिंजे आॾो वेठो आहे उन जी अदा रब खे पसंदि आई आहे रब हुकुम कयो आहे त सिद्दीक़ जे ताबेदारी में तव्हां मलाइक बि इहो लिबास पायो अॼु इहे मलाइक सगोरा सिद्दीक़ अकबर जे सुन्नत में इहो लिबास पाए ख़ुशी जो इज़हार करे या त मुस्तफ़ा जे ग़ुलाम इहो लिबास पातो आहे त असां बि इहो लिबास था पायूं वाह वाह सिद्दीक़ तुंहिंजो शान अल्लाह ताला जे हबीब फरमा सिद्दीक़ इन ग़रीबी हालत राज़ी आ चई कि भला अञा न राज़ी थिया त ॿियो कॾहिं राज़ी थिया जो तो जहिड़ो दिलबर मिलियो आहे हाणे माल कुर्बान करे छॾियां ॿई जहान ॾेई छॾियां जे तो हबीब जी ज़ात बाबरकात मिली पवे त मुंहिंजी क़बर बि मोचारी त हशर बि मोचारो मुंहिंजा महबूब तूं मूंसां क़बर में बि गॾु हूंदे त रोज़े में बि मूंसां अॼु मुसलमानो अफ़सोस जो मक़ाम आहे जो मुसलमान सॾाइण खां बाद में भी मुझे हबीब जे ग़ुलामनि जी तौहीन नथो करे अदा जे कॾहिं महबूब सां गॾु रहण वारा मआज़ल्लाह सुम्म मआज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह नकुले कुफ़र कुफ़र नबाशद जेकॾहिं उहे बेफ़ैज़ हा त पोइ अॼु फैज़ किथां आयो ॻाल्हायो अदा जेकॾहिं मुंड में पाणी हूंदो त पुछड़ी में भी ईंदो मुंड कॾहिं न सुकंदो आहे हमेशा पुछड़ी कॾहिं कॾहिं सुकंदी आहे पर मुंड हमेशा साओ हूंदो आहे अदा जे कॾहिं मुंड ई सुकल हूंदो त पुछड़ी में पाणी ईंदो ॾाढे त ॻाल्हि हा बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ जो जेको बेपायान समंदर हो उन बेपायान समंदर जो मुंड सहाबा किराम आहिनि हाओ या न शुरूआत किथां है महबूब जे सहाबा खां फैज़ जो समुंड बेपायान समुंडा उन मां कई दरिया निकता एड़ा दरिया निकता जंहिं रूई ज़मीन खे सैराब कयो अदा जे कॾहिं मुंड मां ई तूं चवंदे पाणी सुकल आहे मुंड वारा ई बेफैज़ हा त पोइ पुछड़ी में पाणी किथां आयो तो वटि क़ुर किथां आयो तो वटि नमाज़ किथां आई तो वटि इस्लाम किथां आयो तो वटि ईमान किथां आयो हक़ीक़त में ही यहूदन जी साज़िश आहे यहूदन दुनिया खे इहो पे बावर करायो त जीअं दुनिया खे ॿुधाइनि त मुहम्मद अरबी जो फैज़ मआज़ल्लाह कमज़ोर आहे महबूब जो फैज़ महदूद आहे इन जे करे हुननि हिकिड़ो गुरोह पैदा कयो जेके मुंहिंजे महबूब करीम जे सहाबा किराम ते तनक़ीद पिया कनि अबा हिन अॼोके जलसे जा तव्हां सभु शाहिद आहियो हा या न ॻाल्हाईंदा त हलो अवां सभु हिन अॼोके जलसे जा शाहिद आहियो न सही पर जे भला तव्हांखे को कूड़ो चए त हे कूड़ हणंदा आहिनि त माना जलसो ई कोन थियो सभु कूड़ा त पोइ माना जलसो ई कोन हो न बाबा तव्हां ते को तोहमत आहे कूड़ हणंदा आहिनि मिड़ई ख़ुशामद कंदा आहिनि मौली बदरदीन साहिब जी त जलसो थियो हो त जेकॾहिं तव्हांखे को कूड़ो करे त माना जलसो ई कोन थियो मौली साहिब जी महिनत ई रायगान मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात तां कुर्बान वञा मुझे मौजे हबीब पाक जेको फैज़ वढ़ायो उन जा शाहिद सहाबी आहिनि कुरान अल्लाह पाक वटां जिब्रील खणी आयो
महबूब करीम खे ॾिनई ऐं मुंहिंजे महबूब सभ खां अव्वल अव्वल जन खे ॿुधायो उहे सहाबी हा। तो त कोन हबीब जे ज़बान खां ॿुधो। तोखे कीअं ख़बर पई त हे क़ुरान आ? तोखे कीअं ख़बर पई त नमाज़ूं 5 हल? तोखे कीअं ख़बर पई त हेॾे काबतुल्लाह आ? तोखे कीअं ख़बर पई त रमज़ान जा रोज़ा फर्ज़ हन? तोखे कंहिं ॿुधायो त ज़कात फर्ज़ आ? इहे सभु अहकाम क़ुरान में ऐं क़ुरान अल्लाह मोकिलियो हबीब ॾे। हबीब करीम खां जन रूबरू ॿुधो माज़ अल्लाह जे उहे ग़लत हुआ, उहे कूड़ा हा, त पोइ पाण किथां आंदो आहे? मञणो पवंदो त मुहम्मद अरबी सचो, उन जो दीन सचो, उन जा शाहिद सहाबी बि सचा। या रसूल अल्लाह, या अली अल मुर्तज़ा, जेके सहाबा किराम ते तनक़ीदूं कनि था, माज़ अल्लाह सहाबा जे फैज़ जे लाइ मुजाहिदा चवनि था त हुज़ूर असां वफ़ादार न हा, नबी करीम जा मऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक दुश्मन हा, या अहल बैत खे कोन मञींदा हा, उहे ग़लत था चवनि, ग़लत था चवनि। हिकिड़े पासे ग़लत माण्हुनि जी दावा है, ॿिए पासे अल्लाह जो क़ुरान आ। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू पाने पाक कलाम इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि वरिदवाना। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आ। वल्लज़ीन मअहू, जेके मुझे महबूब पाक सां गॾु हल, अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम। मां क़ुरान पाक में शाहिदी थो ॾियां, ये काफ़रनि जे लाइ उघाड़ी तलवार हूंदा हा, सख़्त हूंदा हा, पर पंहिंजा पाण में महबूब जा ग़ुलाम खीर खंड वांगुरु गॾियल हुआ। रोहमा रहीम जो जमा हुआ। मुंहिंजा दोस्त रब तो फरमाए पाण में ॾाढा महिरबान हा, एतिरा महिरबान हूंदा हा जो साहबी एतिरे कर पाण में प्यार रखंदा हा, जेकॾहिं कचहरी में महफ़िल में मिलंदा हा त हिक ॿिए जे अदब ख़ातिर अॻिते कोन थींदा हा। हू चवंदो अदा तूं अॻिते हल, हू चवंदो सुहिणा तूं अॻिते हल, अदा न मां कोन हल, तूं अॻिते हल। मुंहिंजे महबूब जा सहाबी हिक ॿिए जो अदब कंदा हा। हिकिड़े ॾिहाड़े अली उल मुर्तज़ा ऐं हज़रत सिद्दीक़ जॾहिं आम्हो साम्हूं अचनि था, अल्लामा अली कारी फरमायो आ, ॿई हिक ॿिए खे ॾिसी खिली पिया। चओ सुभान अल्लाह। अदा छो थो खिली? साईं तूं ॾस तूं छो थो खिली? न अदा तूं ॾस तूं छो थो खिली? सिद्दीक़ पुछे अली उल मुर्तज़ा खां, अली उल मुर्तज़ा पुछे हज़रत सिद्दीक़ खां। आखिरकार ॻाल्हि ख़त्म करणी आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर थो चएसि मां ॿुधायां थो, तोखे ॾिठुमि त मूंखे मदीने वारे साईं जी हदीस यादि अची वई। हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नूरानी कचहरीअ में पे फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जन्नत जे दरवाज़े ते अली उल मुर्तज़ा खे बीहारींदो, शेरे ख़ुदा खे आर्डर ॾींदो, ओ मुंहिंजे महबूब जे अहल बैतन मां हिकिड़ा प्यारा अली मां तोखे इजाज़त थो ॾियां पियो, जन्नत जे दर ते बीहो, जंहिंखे वणई तंहिंखे बाह खां वठंदो जन्नत में रवानो कंदो वेंदे। असांजो त अक़ीदो ईमान आहे। मुला त नबी जे शफ़ाअत जो बि मुनकर आहे। अमल कयो, अमल छॾाईंदव। तव्हांजे लाड़काणे जे मुला चयो आहे न त नबी जो कमु हो तबलीग करणो, ॿियो कमु हुन जो कुझु कोन हो, तबलीग करे हलियो वियो। बाक़ी न को नबी पाक दुनिया में फ़ाइदो थो ॾिए, न को क़यामत में फ़ाइदो ॾींदो। असां था चऊं हा तोखे कोन ॾींदो, छो त बेईमाननि खे फ़ाइदो कोन ॾींदो।